सवाल कयो आहे अब्दुल रज़ाक। वो तो चए त ॿाराड़ी में शादी के दौरान सुबुह जो निकाह खां पोइ शुक्राने या घोट खे नफ़ल पढ़ाईंदा आहिनि मस्जिद में, पर घोट खां जुती वग़ैरह न लहिराईंदा। पोइ छा उहा नमाज़ पढ़णु जाइज़ आहे या मस्जिद में जुती पाइणु जाइज़ आहे? ॻोठ वारा चवंदा आहिनि त नई जुती पाइणु जाइज़ आहे। छा इहो अमल सही आहे? महिरबानी करे रहनुमाई कंदा। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। जेकॾहिं जुती पाक ऐं साफ़ आहे ऐं उन सां मस्जिद खे मेरो या गंदलो करण जो को बि अंदेशो न आहे त मस्जिद में जुती पाए अचणु सही आहे, उन में नमाज़ पढ़ण बि जाइज़ आहे। जीअं अब्दुल मुख़्तार जे अंदरि आहे त वसलातुहु फीहिमा ऐं फिन नाले वल खुफ़े अत्ताहिरैन अफ़दल। जुती ऐं मोज़े में नमाज़ पढ़णु जाइज़ आहे, बल्कि वधीक अफ़ज़ल अमल आहे जेकॾहिं उहे ॿई पाक आहिनि। इन इबारत मां मालूम थियो त जुती पाए नमाज़ पढ़णु जाइज़ आहे जेकॾहिं उहे पाक हुजनि ऐं साफ़ हुजनि। अलबत्ता एतिरो आहे त हिन दौर जे अंदरि जेके मस्जिदूं आहिनि उन्हनि में सफ़ाई जो वधीक एतमाम कयो वियो आहे, उनमें लुखुनि जो एतमाम कयो वियो आहे, अहिड़ी तरीक़े सां टाइल ऐं मार्बल जो एतमाम कयो वियो आहे। ऐं हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने मुबारक में कच्ची ज़मीन हूंदी हुई, उन ते नमाज़ पढ़ंदा हुया। इन करे हिन दौर में मस्जिद में जुती पाए अचण सां मस्जिद जे मेरे थियण जो या उनखे मिटी लॻी वञण जो ग़ालिब अंदेशो हूंदो आहे। इन करे उन खां बचणु घुरिजे, जुती मस्जिद में पाए न अचणु घुरिजे। जीअं अल्लामा शामी रहमतुल्लाह ताला फरमाए थो त कुल तो लाकिन इज़ा ख़शिय तलवीस फुरशिल मस्जिद बिहा यमबगी अदमहु व इन कानत ताहिरतन। पाण फरमाए थो त जेकॾहिं मस्जिद जो फर्श तलवीस थियण जो अंदेशो आहे, यानी उनखे मेर लॻण या मिटी लॻण जो अंदेशो आहे, त उन सूरत में मुनासिब इहो आहे त भली जुतियूं पाक हुजनि, उन जे बावजूद मस्जिद में पाए अचणु न घुरिजनि। अॻियां पाण फरमाए थो त वअमल मस्जिद नबवी फ़क़द कान फुरूशन बिल हसा फी ज़मनिही सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बिखिलाफ़िही फी ज़मानिना। मस्जिद नबवी यानी हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने जे अंदरि मस्जिदुनि में जेके चटायूं ऐं नुखूं हूंदियूं उहे मुख़्तसिर ऐं नंढियूं हूंदियूं हुयूं। हिन दौर जे अंदरि उन्हनि जो वधीक एतमाम कयो वियो आहे। इन जे करे मुनासिब इहो आहे त जुती पाए अचणु न घुरिजे। हासिल कलाम इहो आहे त जेकॾहिं घोट पाक साफ़ जुतियुनि में नमाज़ पढ़े थो त नमाज़ थी वेंदी, पर बहितर आहे त उन्हनि खे लाहे पोइ पढ़े। ऐं सवाल में इहो बयानु कयो वियो आहे त सुबुह खां पोइ नफ़ल पढ़ाईंदा आहिनि। यादि रखो त फजर जॾहिं उभरे थो त ओॾी महिल सिर्फ़ु फजर जी सुन्नत पढ़णु जाइज़ आहे, उनजे अलावा ॿियूं नफ़ली नमाज़ूं पढ़णु जाइज़ न आहिनि। जॾहिं सिज उभरी अचे त पोइ पढ़णु घुरिजनि। अल्लाहु आलम बिस्सवाब।